अस्सलाम वालेकुम। उम्मीद त ठीक हूंदो। अॼु असांजे कोर्स अचो त सिंधी ग्रामर सिखूं जो पहिरियों क्लास आहे ऐं असांजो टॉपिक आहे या त ग्रामर छा आहे। ग्रामर जंहिंखे सिंधी में व्याकरण चइबो आहे। ग्रामर जी पहिरीं असांखे डेफिनेशन सम्झणी पवंदी त ग्रामर चइबो छा क्या आहे ऐं असां ग्रामर चऊं छा खे था। सो हिकु ॻाल्हि कंदो हलां त ग्रामर खे सिंधी में व्याकरण चइबो आहे। व्याकरण कंहिं बि ॿोलीअ जे उसूलनि कानूननि क़ाइदनि जे मजमूए खे व्याकरण चइबो आहे। वसफ़ लिखूं था, कंहिं बि ॿोलीअ जे कानूननि क़ाइदनि जे मजमूए खे व्याकरण या ग्रामर चइबो आहे। व्याकरण या ग्रामर जी अहमियत छा आहे। कंहिं बि ॿोली में असीं ग्रामर छो पढ़ंदा आहियूं ऐं असां कंहिं बि ॿोली सिखण लाइ उहो ज़रूरी छो सम्झंदा आहियूं त पहिरीं असांखे ग्रामर अचणु खपे त पोइ असीं ॿोली सिखी वेंदासीं। इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे। हिन सुवाल जो जवाबु इहो ई आहे त जीअं पाण डेफिनेशन पढ़ीसीं न, कंहिं बि ॿोली जे कानूननि क़ाइदनि जे मजमूए खे व्याकरण या ग्रामर चइबो आहे। हाणे ग्रामर जो जेको बुनियादी कमु हूंदो आहे, इन जो बुनियादी कमु इहा ईअं सम्झो त उहो ॿोली जो हिकिड़ो दिमाग़ु हूंदो आहे ऐं जेसि ताईं बि कंहिं इंसान जो दिमाग़ु कमु न कंदो आहे त उहो अॻियां वधी या अॻियां हली न सघंदो आहे। ईअं ई ॿोली ग्रामर मां ई सोचींदी आहे ऐं ॿोली जा जेके कानून क़ाइदा सभु ग्रामर ते मुश्तमिल हूंदा आहिनि। मिसाल सां जेके ॻाल्हायूं पिया, जेको लिखूं पिया, जेको पढ़ूं पिया, ॻाल्हायूं पिया त छा दुरुस्त जुमिला ॻाल्हायूं पिया, छा दुरुस्त उचार कढूं पिया, लिखूं पिया त छा दुरुस्त लिखी रहिया आहियूं या ग़लति लिखी रहिया आहियूं, पढ़ूं पिया जेको नज़र अचे पियो छा उहो ग़लति आहे या सही आहे। हाणे उहो सॼो असांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असांखे ग्रामर ईंदो। ग्रामर जा बुनियादी रूल कानून क़ाइदा ईंदा। असांखे बुनियादी तौर ते ग्रामर ख़बर हूंदी त कहिड़ो लफ़्ज़ किथे इस्तेमालु थींदो आहे, कहिड़े लफ़्ज़ जी बीहक किथे दुरुस्त आहे किथे ग़लति आहे ऐं कहिड़े लफ़्ज़ जी केतिरी अहमियत आहे। आवाज़नि जी ख़बर पवंदी आहे त कहिड़ो उचार कीअं आहे। जीअं मिसाल असां वटि सिंधीअ में हिकिड़ा कुझु आवाज़ आहिनि, सीन, स्वाद ऐं से। हाणे असांखे ख़बर कीअं पवे त सीन कहिड़ो आहे, स्वाद कहिड़ो आहे, से ऐं टे जेके आहिनि टिनी में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे। या गैन, गाफ़, इन्हनि में जे आवाज़नि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, या ज़े ज़ंजीर, ज़ाल ज़रो या ज़ईफ़, सॉरी ज़ालिम, ज़ा ज़ईफ़। हाणे हीअ जेके चारि आवाज़ आहिनि आमतौर ते सम्झंदा आहिनि काफ़ी नौजवान त हिकु जहिड़ा आवाज़ आहिनि ऐं केतिरा ई लफ़्ज़ अहिड़ा आहिनि। असां वटि मिसाल नज़ीर हीअं बि लिखियो वेंदो आहे, नज़ीर हिन सूरत में बि लिखियो वेंदो आहे त कॾहिं कॾहिं असां जेकॾहिं हीअं नज़ीर लिखूं तॾहिं बि नज़ीर ई आवाज़ु निकिरंदो, या जेकॾहिं हीअं लिखूं त बि माण्हू खोड़ नज़ीर पढ़ी वेंदा। हाणे हिननि में दुरुस्त कहिड़ो आहे नज़ीर आवाज़, ज़े जो जेको आवाज़ु आहे नज़ीर में सॼे लफ़्ज़ में दुरुस्त कहिड़ो आहे, ग़लति कहिड़ो आहे। हाणे इहो असांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असांखे ग्रामर जे बुनियादी उसूलनि जी ख़बर पवंदी त कहिड़नि आवाज़नि जा उचार कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ा आवाज़ किथे असीं जेके अखर आहिनि उहो किथे इस्तेमालु करे सघूं था। उन खां अलावा सभ खां वॾी अहम ॻाल्हि त जॾहिं लफ़्ज़ ऐं आवाज़नि जी ख़बर पइजी नथी त पोइ असां लाइ मसइलो थिए थो जुमिलनि जी बीहक। मिसाल हिकिड़ो लफ़्ज़ आहे किताब टेबल ते पियो आहे,
पियो आहे या चऊं त टेबल ते किताब पियो आहे। हाणे हिते मिसाल पियो आहे किताब टेबल ते आहे पियो किताब टेबल ते। हाणे ही चारई जुमिला ॾिसण में त असांखे ईअं पियो लॻे त चइनी जी माना आमतौर ते ईअं कढूं सघूं था त जेको मथियों आहे किताब टेबल ते पियो आहे निकिरे थी, पर जॾहिं असां हिन खे ग्रामर जे हवाले सां ॾिसंदासीं त असांखे जुमिला चारई जेके आहिनि दुरुस्त किथे किथे चइनी मां को हिकिड़ो लॻंदो, बाक़ियुनि में थोरो घणो फ़र्क़ु हूंदो। किथे जुमिलो फ़ाइली हूंदो, किथे मफ़ौली हूंदो, किथे फ़इल अॻियां हूंदो, किथे पोयां आहे, किथे जेको आहे सो हरफ जर हेठि मथे आहे। त हाणे दुरुस्त जुमिलो कहिड़ो आहे, ग़लति कहिड़ो आहे, सही कहिड़ो आहे, ऐं कहिड़े हिसाब सां कीअं ग़लति आहे, जेकॾहिं सही आहे त उहो सही कीअं आहे। हाणे हिन जी जेको सॼी ख़बर असांखे पवंदी तॾहिं जॾहिं असीं ग्रामर सिखंदासीं। जॾहिं असां ग्रामर सिखंदासीं त असां पंहिंजी जुमिलनि जी दुरुस्तगी करे सघूं था, पंहिंजे जुमिलनि खे सही नमूने सम्झी सघूं था, सही नमूने पढ़ी सघूं था। उन खां अलावा लफ़्ज़नि जो किथे इस्तेमालु कीअं करिणो आहे ऐं लफ़्ज़ छा हूंदा आहिनि, लफ़्ज़नि खे कीअं असां सेट करे सघूं था, इहो जेको सॼो पस मंज़र हूंदो आहे न उहो असांखे ग्रामर में मिलंदो आहे। त इन करे ग्रामर जी ॿोलीअ में तमामु घणी अहमियत हूंदी आहे ऐं ग्रामर उन लाइ ज़रूरी आहे। जेसीं ताईं असीं ग्रामर न सिखंदासीं तेसीं ताईं असां ॿोली जा उचार, ॿोली जा लफ़्ज़, ॿोली जा जुमिला सही न लिखी सघंदासीं, न पढ़ी सघंदासीं, न सम्झी सघंदासीं। सो लिखणु पढ़णु ॿुधण लाइ ज़रूरी आहे त असांखे ग्रामर जी बुनियादी ॼाण हुजणु खपे, छाकाणि जो ग्रामर ॿोली जो मूं तव्हांखे ॿुधायो त दिमाग़ जहिड़ो कमु कंदो आहे। हिन ॿोली खे सोचणु, ॿोली खे ठाहिणु, ॿोली खे अॻियां वधाइण जो सॼो कमु ग्रामर हूंदो आहे ऐं ग्रामर ई बुनियादी शइ हूंदी आहे जंहिं ज़रिए असीं शयुनि खे सम्झी परखे ऐं सही करे सघंदा आहियूं। सो लफ़्ज़, जुमिला, आवाज़, ज़मान कहिड़ो हिन वक़्त जो हिन महिल जेको असां कमु कयूं पिया इहो छा आहे, चाहे कल्ह जेको कमु कयोसीं उहो छा आहे, सुभाणे जेको असां कंदासीं उनखे छा थो चइजे, उनखे असां कीअं ज़ाहिर करे सघूं था, जेको हिन महिल कमु करे रहिया आहियूं, जेको कमु करे चुका आहियूं या कमु कंदासीं, सॼो जेको पस मंज़र आहे हाणे उनखे सम्झण लाइ असांखे ग्रामर सम्झणो पवंदो ऐं ग्रामर सम्झण उन लाइ ज़रूरी आहे जो असां ॿोली जे जॾहिं असां हुनजे बुनियादी कार्य या हुनजी अहमियत जॾहिं असां ॿोली जी खां वाक़ुफ़ु थींदासीं ऐं असां सुठे नमूने जेकॾहिं ॿोली सिखणु चाहियूं था उन लाइ असांखे लाज़मी आहे त असांखे पहिरीं ग्रामर सिखणो पवंदो। इहो हिकिड़ो बुनियादी उसूल आहे ऐं जेको ईअं सम्झो त असां लाइ लाज़मी आहे। जेसिताईं ग्रामर नथो अचे तेसिताईं असां सुठे नमूने न ॿोली सिखी सघूं था, न ॿोलीअ सां ॻाल्हाए सघूं था, न सुठे नमूने असां ॿोली खे पढ़ी ऐं ॿुधी सघूं था। ॿुधंदासीं बि त असांखे ख़बर न पवंदी त किथे ग़लति आहे किथे दुरुस्त आहे। बसि पोइ ईअं हूंदो जीअं मिसाल कंहिं गूंगे या ॿोड़े अॻियां वेही ॻाल्हायूं, पोइ हू हा में हा कंदो हुजे, पोइ पाण सां बि इहो लका थींदो। हा किथे किथे ईअं आहे जो पंहिंजी जेका मादरी ॿोली आहे, जीअं मिसाल असांजी सिंधी ॿोली आहे, त असांखे फितरतनि तौरु असां ॻाल्हायूं था ॿोली त असांजा उचार, असांजा लहजा, असांजा जुमिला, असांजा लफ़्ज़ दुरुस्त हूंदा आहिनि इस्तेमालु। पर किथे किथे जॾहिं असीं किथे पढ़ूं था किताबनि में या लिखणु वक़्तु असांखे इन शयुनि जी ज़रूरत महसूसु थिए थी, छाकाणि जीअं मथे तव्हांखे जुमिला लिखी ॾींदुमि त किताब टेबल ते पियो आहे, टेबल ते किताब पियो आहे या पियो आहे किताब टेबल ते, आहे पियो किताब टेबल ते। हाणे इहे सभु शयूं असांखे तॾहिं सम्झ में ईंदियूं जॾहिं असीं ग्रामर शइ खां वाक़ुफ़ु हूंदासीं। सो अॼु पाण बुनियादी तौर ते सिखियोसीं त व्याकरण छा आहे ऐं व्याकरण जी अहमियत छा आहे। हिकिड़ो दफ़ो मां मथे लिखी छॾियां जेको तव्हांजे लाइ यादगार रहंदो त ग्रामर खे सिंधीअ में व्याकरण चइबो आहे। असां वटि खोड़ दोस्त, खोड़ शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि, पोइ जॾहिं किथे दुकाननि ते ॾिसंदा आहिनि या शहर में ॾिसंदा आहिनि, किताब न पढ़ंदा आहिनि, व्याकरण लफ़्ज़ त पोइ हू सम्झंदा आहिनि त अलाए छा आहे व्याकरण, अलाए को नओं लफ़्ज़ आहे। ऐं पोइ नओं लफ़्ज़ न आहे, ग्रामर आहे। तव्हां असां लाइ नओं इन करे आहे जो असीं इन शइ खां ॾाढो कटियल आहियूं। असां पंहिंजी ॿोली खां, पंहिंजी ॿोली जे लिसानी पासनि खां तमामु घणो कटियल आहियूं। इन करे असांखे इहे शयूं थोरियूं नयूं लॻनि थियूं, पर हक़ीक़त में
ईअं आहे जो जेकर असां शयुनि खे सही नमूने सम्झंदासीं त असां लाइ का बि शइ नई न आहे ऐं का बि शइ ॾुखी न आहे। सो अॼु जो लेक्चर एतिरो काफ़ी आहे त ग्रामर छा आहे ऐं ग्रामर जी अहमियत कहिड़ी आहे। आस्ते आस्ते पाण हलंदासीं। जेकर असां तकड़ में कंदासीं त पोइ त पाण 2-3 ॾींहंनि में त कमु हलाए वेंदासीं, पर ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं असांजी। पोइ वरी सम्झ खां कमु घणो थी वेंदो। इन करे बहितर आहे त पाण हिकिड़ो हिकिड़ो ॿ टॉपिक मुख़्तसिर तौर ते पढ़ंदा हलूं त जीअं सुठे नमूने सम्झी सघूं। महिरबानी।